27 तरमीम ते पाण मुस्तक़िल ॻाल्हाईंदा पिया अचूं, पाण मुस्तक़िल ॻाल्हाईंदा रहंदासीं ऐं हिन जा असरात बि हाणे मुल्क ऐं क़ौम मुस्तक़िल भोॻींदी रहंदी जेसिताईं वञी। त इहो त अॼोको ॾींहुं आउं सम्झां थो, मूंखे त सिर्फ़ु इहो नज़र आयो त ही पार्लियामेंट असीं जेके चऊं था त सुप्रीम आहे ऐं पार्लियामेंट जेको आहे उन में मूंखे त सिर्फ़ु इहो नज़र सम्झ न आयो त छा मुल्की आइन खे तरमीमूं करण जो मतिलबु सिर्फ़ु 2/3 अक्सरियत हुजे थी, विज़डम ऑफ पार्लियामेंट नथो हुजे। छा जीअं ख़ुदि यूसुफ रज़ा गिलानी ॿुधायो त साईं 73 जो आइन हो त को बि मुखालफ़त में वोट न आयो, जॾहिं की आया हुआ उन महिल पोइ चयूं त 8th अमेंडमेंट ते बि को मुखालफ़त में न 18th अमेंडमेंट ते बि को मुखालफ़त में नवाज़ शरीफ़ बेनज़ीर साहिबा कयो, उन ते मुखालफ़त में वोट न आयो। त हीअ त ईअं न थियो न, हीअ त सॼी अपोज़िशन जेका बाक़ी बचाई अथव, 61 टोटल त बचाए जेका खुटाए जेतिरी हिन अपोज़िशन वेठी आहे उहो त हुनखे त को। ऐं यार एतिरी इम्पॉर्टेंट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कयो पिया, भला उनखे हिकिड़ो ड्यू कोर्स त ॾियो। ही राति जे पेट में जेको थिए थी त उन मां ई शक उथे थो त आख़िर अहिड़ी कहिड़ी तकड़, अहिड़ो छा थी वियो आहे, उहो सभु सम्झो था छा थी वियो आहे। लेकिन मतिलबु पोइ पार्लियामेंट लाइ त मज़ाक थी वञे थो। 64 मेंबर खपनि। अॼु सुबुह जो रिपोर्टर इस्लामाबाद में चयो साईं 2 माण्हू खुटियल आहिनि सरकार वटि, छाकाणि त इरफान सिद्दीकी साहब जेके नवाज़ लीग वारा आहिनि उहे शदीद बीमार आहिनि, हू न ईंदा ऐं चेयरमैन सेनेट शायदि वोट न करे यूसुफ रज़ा गिलानी। त मूं चयो फ़िक्र न करे, हिकु वोट लाइ किथां हथु थी वेंदो आहे। ऐं उहो ई थियो त पाण ॾिठो त सैफुल्ला अबलो साहब ऐं JUI जा उन्हनि ॿिन्ही ॼणनि वोट कयो त यूसुफ रज़ा गिलानी साहब खे वोट करण जी ज़हमत न करणी पई, माना हिननि ज़मीर मूजिबि वोट करे छॾियो। पर जेको सैफुल्ला अबलो तकरीर में चयो त जॾहिं 26 आइनी तरमीम आई पे त संदसि घरवारी सूधो संदसि फैमिली जे 10 मेंबरनि खे अरेस्ट कयो वियो ऐं मतिलबु खंभिजी विया, अरेस्ट न ऑफिशियली त न कयो वियो। जे पार्लियामेंट जे फ्लोर ते हिकिड़ो पार्लियामेंटेरियन, हिकिड़ो सेनेटर पाण गवाही ॾे त हिते वोट वठण ऐं ॾियण जा सिलसिला कीअं थींदा आहिनि, उन जी कार्रवाई खे ॿई पास संजीदगी सां कहिड़ी उन ते डिस्कशन कहिड़ो चऊं त सही उसूली आहे या गैर उसूली आहे। जिथे हू सेनेटर पाण गवाही ॾे पियो, जेको अॼु हुननि खे वोट करे पियो सैफुल्ला अबलो, हू चए थो त मुंहिंजी घरवारी ऐं 10 घर भातियुनि खे अगवा कयो वियो ऐं कंहिं मुंहिंजे लाइ बड़क बि न कढी। पोइ चई अॼु आऊं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फील्ड मार्शल जे करे, जनरल आसिम मुनीर जे साहब जे करे वोट ॾियां पियो। उहो बाद में ॿुधाईंदा त छा थियो। ही घणी ख़ुशि न थियनि, ऐं कंहिंजे दाबे में न आयो आहे, फलाण नक्शो आहे, ऐं फील्ड मार्शल जे करे, छाकाणि त इंडिया खां असां जंग खटी ऐं असीं डिफेंस लाइ वोट पियो कयूं। त मूं सोचियो त ॻाल्हि त उहो बि सम्झ में अचे पई त ही सभु जा सभु छो पिया वोट कनि, इहा अकेलो सैफुल्ला अबलो त न आहे। लेकिन सैफुल्ला अबलो साहब इहो त ॿुधाए न त हलो हू जेका आर्टिकल 243 में 27 आइनी तरमीम में त कई शिकूं आहिनि जा, त उन में जेको ही 243 में तरमीम आहे, यानी फील्ड मार्शल जो जेको बि आर्मी जी फ़ौज जी हैराकी में चेंजिस कई वयूं आहिनि, इहो त चलो तव्हां अबलो साहब ॾिनो आहे वोट फील्ड मार्शल जे करे, आसिम मुनीर साहब जे करे। ही फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट कंहिंजे खाते में वोट कयो अथसि, जजिस जी ट्रांसफर कहिड़े खाते में वोट कयो अथसि। ही जेको आइनी अदालत ठही आहे, इहो त फील्ड मार्शल जो त ज़ाहिरी तरह को ताल्लुक़ कोन्हे न, ज़ाहिर कोन्हे। त 243 त अबड़ो साहब वोट कयो फील्ड मार्शल जे करे, चलो ठीकु थी वियो बाबा, उनखे सही सम्झो, वोट करे छॾियो। ऐं पर तव्हां आइनी अदालत खे कहिड़े खाते में वोट कयो, ऐं पोइ इस्तीफ़ा जो ऐलान करे छॾी। हाणे अलाए इस्तीफ़ा बाक़ाइदा ॾींदो या हिन खे परचाए वठिबो या न थींदो, उहो त ख़ुदा खे ख़बर। पर आई एम जस्ट मेंशनिंग दिस एग्ज़ाम्पल तौरु त हिकिड़ो सेनेटर गवाही ॾे पियो त असांजे पार्लियामेंट्री सिस्टम में ही एॾी इम्पॉर्टेंट आइनी तरमीमूं, ही सभु मामलात हलनि कीअं था। ऐं मुस्तक़िल हिकिड़ो भाषण आहे, हम इत्फाक़ राय से करे, सालदार साहब इत्फाक़ राय, मैं तो समझ, माना हू चवणु पिया चाहिनि त ही जेको NFC वारी ॻाल्हि आहे,
या जेको पॉपुलेशन ऐं एजुकेशन वारी फेडरल गवर्नमेंट में मिनिस्ट्री खे बहाल करण जी ॻाल्हि आहे, या टी ॻाल्हि बि कयो त इहे त शयूं असां हिन में कयूं, पर छाकाणि त असांजी हिकु हलीफ़ जमात जेका आहे पीपल्स पार्टी जो इशारो त कुझु रिज़र्वेशन हुयूं त मूं चयो चलो हिन त लोकल गवर्नमेंट हा लोकल गवर्नमेंट लोकल पर लोकल गवर्नमेंट ते चई त उहो त असीं वरी हाणे बाद में कंदासीं। 28 तारीख़ में हींअर तकड़ हुई हिननि जी। हा ऐं जेका ॻाल्हि मूं तव्हांखे काफ़ी ॾींहं पहिरीं चई त असल इशू आहे आर्टिकल 243 ऐं आइनी अदालत, बाक़ी आहिनि ये बाद में देख लेंगे। हम्म, सो इसहाक डार साहब उन ते हथ नथो खणे आइनी NFC तां बि ऐं फेडरल मिनिस्टर, लेकिन हू बाद में आहे। जेको फैसल वावड़ा साहब चए थो त 28 तरमीम बचण वारी आहे, पोइ 29 बि ईंदी, त 28 तरमीम में ज़ाहिर लोकल बॉडीज़ पोइ NFC या जेको बि ॿियो हू करण जो इरादो रखनि। सो ॻाल्हि इहा आहे त इत्फ़ाक़े राय जेको इसहाक डार साहब करे रहिया, कंहिंजे दरमियान इत्फ़ाक़े राय? ही सभु त तव्हां इत्फ़ाक़े राय आहे तॾहिं त ट्रेजरी बेंचिस ते वेठल आहियो। जी हाँ What do you mean by a consensus? यस You are already on one page, हिकिड़े पेज ते तव्हां अॻु में आहियो, इत्फ़ाक़े राय तव्हांजे दरमियान मौजूदु आहे, तव्हांजी लीडरशिप जे दरमियान। बाक़ी जेके आम सेनेटर ऐं MNA उन्हनि त पढ़ियो बि न हूंदो पूरो मसइलो, सेनेट में पास करायो अथनि, हींअर क़ौमी असेंबली में पेश कंदा, क़ौमी असेंबली में बि ओड़ घमसान इहे थोरो शुगल मेलो थींदो, पोइ सभु उथी बीहंदा, आइज़ हैव इट। सो ऐं माण्हू केतिरो पंहिंजे पाण खे इररिलेवेंट फील करे थो। यस यस त बेसिकली पाकिस्तान जंहिं डेमोक्रेटिक प्रोसेस में हले पियो, ऐं हिते असांखां ख़्वाहिश इहा कई पई वञे, ही जेके ही अमेंडमेंट कराईंदड़ शानदार कारनामो कंदड़नि पारां, त माण्हू इन ते ख़ुशि थियनि, यस तबल वॼाइनि त आइनी अदालत ठही वई आहे। यानी हाणे कंदकोट वारे खे, हैदराबाद वारे खे, कराची वारे खे इस्लामाबाद में वञी केस दाख़िल करणो पवंदो, ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी त 2 सिंध जा जज बि हूंदा। हा वाह थी वई बस 2 सिंध जा जज हूंदा त छा थी वियो? हिकु तिरसा जो उहो त न आहे, ही को सेनेट न आहे, ही को CCI न आहे, एग्जीक्यूटिव जी का बॉडी न आई आहे। त हिन में सिंध जा जज हुजनि न हुजनि, हिन सां कहिड़ो तालुक आहे? हिन सां सिंध जा माण्हू छो ख़ुशि थी वञनि? सिंध जे माण्हुनि खे त जेके हिन ॻाल्हि खे सम्झनि था, उहे त सम्झनि था न त हीअ आइनी अदालत आहे। इहा वेतर नुक़सान आहे बिकॉज इट विल इंटरप्रिटेट थिंग्स बेस्ड ऑन द विजडम ऑफ एग्जीक्यूटिव रादर देन द विजडम ऑफ ऐं जेको जज साहिबान प्राइम मिनिस्टर जी सिफारिश ते लॻंदा हिते, यस यस बसि पोइ सम्झो न उते जज साहिबान छा कंदा। बेंच जी अथॉरिटी मतिलबु उनखे अपॉइंटमेंट ही प्राइम मिनिस्टर वटां एंड देयर इज़ नो वंस, सुप्रीम त को बि शइ न रही न, सुप्रीम कोर्ट किथे रहिजी वई, पोइ त 2 सुप्रीम कोर्ट्स हूंदियूं। वो तो जैसे मसूद अली शाह जो हिकिड़े हेयरिंग में दौरान चयो हम एवे ही हैं, हमारे पास अब आपका क्या खड़े हैं, हमारे पास अच्छा मुश्किल सवालात वहाँ पूछे जाकर। हा, ही बस इहे जेके बसि हिकिड़ा क़त्ल ऐं फुर ऐं हिन जा केस सुप्रीम कोर्ट हाणे ॿुधंदी, उहो मुंहिंजे ख़्याल आहे उनजे लाइ त सो इट्स सो मतिलबु हिकिड़ी मायूसी हिकिड़ी ब्लीक सिचुएशन नज़र अचे थी, ऐं ही इते रुकंदो कोन वियासीं। वो तो चाहिए तो ना फैसल बावड़ा साहब 28 की तैयारी करें आप किसने कहा है कि आप रुक जाए 28 की तैयारी तय करे, ऐं माण्हू खुटण जो को सवाल न आहे, जिन्हनि खे चवंदा हू बिल्कुलु वोट ॾींदा। ज़रा हाणे छा हिन मां रिस्पॉन्स उभिरे थो नथो उभिरे, का अहिड़ी उमेद रखिजे न रखिजे, या फ़िलहाल नवाज़ शरीफ़ साहब त आया ई कोन असेंबली में अंदरि, हाणे पहुचनि था वोट ॾियण लाइ। शरीफ़ साहब हाणे अगरि ॾिसो इहा ॻाल्हि अगरि नवाज़ शरीफ़ साहब सोचे थो त साईं मां बाद में हली चवंदुसि ॾिसो मूं वोट न कयो, इहो केर बि जवाज़ मियां साहब जो न ॿुधंदो, छाकाणि त हुनजी पार्टी हिनखे ऑल पावरफुल लाइक दैट यस whether he is all powerful or not, संदसि पार्टी हिनखे हिन अमेंडमेंट खे जेको आहे लीड कयो आहे, ऐं बाक़ी सभु इत्यादि